लीडर टीवी जे प्रोग्राम रूबरू में आवां जो मेज़बान डॉक्टर अयूब शेख ऐं मूंसां गॾु आहे सिंध जे कॉम्परस पॉलिटिक्स जो हिकिड़ो नालो ऐं कई ज़माननि खां वकालत तोड़े ॿियनि शोबनि में पंहिंजे हवाले सां मशहूरी माणींदड़ साईं गुलाम शाह, सैयद गुलाम शाह एडवोकेट गुलाम शाह जीअं मूं तारीफ़ करायो पए। सो अॼु पाण साईं सां ॻाल्हायूं था कॉम्परस पॉलिटिक्स कीअं दाख़िल थी हुन जे दिमाग़ में ऐं कीअं शुरू थी ऐं पोइ अॻिते हली छा थियो। ऐं तोड़ ॿुधाइण खां अवल मां तव्हांखे इहा ॻाल्हि ॿुधायां त अॼुकल्ह साईं सिंध यूनाइटेड पार्टी जो मरकज़ी अॻुवान आहे, हुन वटि को बि उहिदो कोन्हे ऐं हू चाहे थो त उहिदे खां सवाइ हू पॉलिटिक्स सां सलाड़ियल रहे। सो अचो त हुन सां ॻाल्हायूं था। ऐं मां हिकिड़ी ॿी वज़ाहत करे छॾियां त हीअ जेका पंहिंजो हीउ चैप्टर आहे सिंध जी पॉलिटिक्स जो, उन में इहो ज़रूरी न आहे त रुॻो पाण नेशनलिस्टनि ते ॻाल्हायूं, कॉम्परस्तनि ते ॻाल्हायूं, पर असांजो ख़्यालु आहे त ख़ुदि साईं सियासी तौर ते पंहिंजे साञह में सांभर में छा छा ॾिठो आहे, कहिड़ी ॻाल्हि कीअं सम्झी आहे, उहे बि साईं खां सभु पुछंदासीं। अचो त साईं सां ॻाल्हायूं। साईं अस्सलाम वालेकुम। साईं वालेकुम। हाणे साईं तव्हां पहिरीं पॉलिटिक्स कहिड़ी कई? सो मां जीअं तव्हांखे ॿुधायो त ख़ैरपुर में मां जॾहिं आयुसि त हिते कम्युनिस्ट घर में अची रहियुसि दुरानी साहब वटि। सो हिते जेको आहे तो कम्युनिस्ट लेक्चर थींदा हुया, पोइ उन्हनि जी पंहिंजी स्ट्रगल हूंदी। ख़ैरपुर जहिड़ो सेंटर हूंदो, माना डॉक्टर एज़ाज़ नज़ीर, इमाम अली नाज़िश, ॿिया टिया इहे सभु। इमाम अली नाज़िश तव्हां ॾिठो? हा, मिलियासीं हुन सां त उनजा लेक्चर ॿुधासीं त इहे सभु जेके आहिनि सो हिते हूंदा। हरी कमेटी बि पूरी। पोइ उन टाइम में वरी एंटी वन यूनिट जेको आहे स्ट्रगल बि हले पई। हाणे इहो कहिड़ो साल आहे? 69 जो हिकिड़ो फोटो पियो आहे त मां ॾिसां पियो त हुते फूल बाग हूंदो। हा, जेको आहे ख़ैरपुर वारो। इन में बुख हड़ताल ते वेठा हुआ एंटी वन यूनिट। तव्हां? हा, वेठा आहियूं उन बुख हड़ताल कैंप में, उन बुख हड़ताल कैंप में वेठा आहियूं। अच्छा। उन्हनि आगा असद जेको सीनियर एग्जीक्यूटिव थियो नेशनल बैंक में, हाणे त इहो योगा कराईंदो आहे सभिनी खे, त असां वटि बुखारी पाक में कराईंदो आहे इहो। ऐं हिसबाणी ऐं अली अहमद डोगर ऐं इहे वॾा करैक्टर हुया न, मूसी रज़ा, इहे सभु असां वेठा आहियूं फोटो में। अच्छा, त मतिलबु उन टाइम में इहा हिकिड़ो त स्ट्रगल हले पई। अयूब खान में तव्हां पॉलिटिक्स में आया आहियूं, अची विया आहियूं मतिलबु हिन में, ठीकु आहे न। उन टाइम में यानी ही लेक्चर था ॾियनि या तकरीरूं था कनि अयूब खान जे अगेंस्ट। पोइ स्टूल हूंदो हिकिड़ो, पोइ उते अची करे पंज गुले ते बीहंदा, कंहिं बाज़ार में बीहंदा, पोइ उते अली मताहिर तकरीर कंदो, वरी उहो लहंदो त बाक़िर शाह तकरीर कंदो, वरी बाक़िर शाह लहंदो त शामन दुरानी तकरीर कंदो, शामन दुरानी कंदो त वली भाई तकरीर कंदो। असां वरी इहो ई स्टूल जेको आहे खजंदो हो वारे वारे सां, बसि खणी वरी पोइ कंहिं होटल जे अॻियां रखिबो, वरी कंहिं पंज गुले ते रखिबो। त इहे तकरीरूं ॿुधणु, लेक्चर ॿुधणु ऐं लेक्चर ॾियणु ऐं किताबनि खे पढ़णु, किताबनि खे सम्झणु, सम्झो। उन टाइम ते वरी इहो डिस्कशन इहो हलंदो। उन ई टाइम में 70s जी जॾहिं इलेक्शन थी, मूंखे डिमांड थी मुंहिंजी असांजे इलाइक़े वञूं सरदार बोज़दार ख़ानून बोज़दार जे ख़िलाफ़ु। मांधल शहर बीठो, हरी कमेटी में हूंदो मांधल शहर, उहो इलेक्शन में कॉन्टेस्ट कंदो, इहो तय थियो। ऐं मूंखे हितां मोकिलियो वियो, डेपुट कयो वियो त तव्हां वञी उनजी सपोर्ट कयो। हालांकि बाबो ॾाढो साईं सभु हुया, सॼी फैमिली आहे, उहे सभु सरदार बोज़दार सां हुया तालुकदारी। मां अची हिननि जे चवण ते उते अची ॻोठ में फजरी कई त बाबा मांधल जी सपोर्ट करें। पोइ मांधल वटि न पैसा न पाई, न ॻाल्हि न पंध। पोइ मैं बीठी हिकिड़ी, उन में को चयो घरवारनि त तुंहिंजो बि हिसो आहे, उहा मां वञी विकी। पोइ उहा विकिणी ऐं उन खां पोइ हिन जा नॉमिनेशन फार्म भरायोसीं। नॉमिनेशन फार्म भराइण खां पोइ वरी पैसा जेके बचा वरी कुझु ॾिठो बि सही, को चंदो बंदो बि कयोसीं। हिकिड़ी 52 मॉडल जीप वरितीसीं ओपन। पोइ उन में लाउड स्पीकर अॻियों बि पोयों बि, पोयों हिकिड़ो फटो ॿुधोसीं, ठीकु आहे। पोइ स्पीकर हूंदो, पोइ उन फटे ते बीही करे
मांदल तकीर कंदो, वरी उहो थकिजे उहो वञी अॻियां वेहे, पोइ वरी मां तकीरूं शुरू कयां, पोइ बाज़ारनि में तकीर कंदासीं, होटलुनि में तकीरूं कंदासीं, या जिते मलाखड़ो या मेलो ॿुधूं उते वञी तकीरूं अवां कयूं। इहा तकरीर शादी कंदा हो पीपल्स पार्टी जे ख़िलाफ़, न पीपल्स पार्टी चइजे कंहिं हद ताईं, पर वॾेरनि जे ख़िलाफ़ु, वॾेरनि वॾेरनि सरदारनि जे ख़िलाफ़ु, भत भली भोतार जो वोट हारी हक़दार जो अहिड़ो हरी कमेटी जहिड़ो करे हिन में एक्टिविटी हुजे। सो रुॻो इहो त बाबा हीअ मथियो क्लास आहे सरदारनि जे ख़िलाफ़ आहियूं असां, हुन में पाण खे उहो असां शादियुनि ते वञूं, राग वैराग थियनि था पिया। हिकिड़ी शादी में वियासीं, शरण जी शादी हुई, मुरीद हुया सभु खिरोई में, मूंखे यादि आहे। सो उते जो वञी असां लाउड शुरू कयोसीं, हुनजो राग डिस्टर्ब थियो न, त उते हुननि जो सरनि जो सरदार वेठो, अहमद यार सर, अहमद यार न अलाह यार, अहमद यार जो वॾो भाउ, वॾो भाउ उहो मरी वियो वीचारो, भलो माण्हू हूंदो ॾाढो। उहो जो पीए पियो वेठो न विस्की विस्की, उनजा नशा ख़राबु थिया, इहे आहिनि कहिड़ो वारे, अरे वठो ॿधोनि खणी विया साईं चर, अरे ॾिसो साईं ग़ुलाम छा आहे, हथु कढो, ईअं मतिलबु अहिड़ा बि थिया ड्रामा। त इहा इन तरीक़े सां जज़्बाती माहौल में हलण न, पर तव्हां उन महिल कम्युनिस्ट पार्टी में आहियो, मूंखे इहा बि पूरी कोन हुई त कम्युनिस्ट पार्टी में आहियूं अलाए न आहियूं, तव्हांखे केरु बसि चयऊं बसि उहो उन्हनि सां हुयासीं गॾु, उहो वणंदी हुई, सियासत वणंदी हुई, ॻाल्हि वणंदी हुई, ॻाल्हि सम्झंदा हुआसीं, संगत में अव्हांखे चयो अव्हां मांदल शहर जी कई हिमायत, ऐं उहो ॻाल्हाए वेंदा हुआसीं, पढ़ियल त हूंदो पढ़ियल हुउसि, हुआ। हुनजे करे उहो आहे की जेको आहे पोइ इहो इन तरीक़े सां शुरू, पर भाभी वारनि जी ॾाॾी वारनि जी ॻाल्हि कोन मञियमि मां, घर जे बग़ावत पहिरियों हुई, दफ़ो ख़िलाफ़ थियो। बग़ावत हुई। हा, पोइ वरी मां जॾहिं डिग्री कॉलेज सखर में, न पोइ मांदल जो छा थियो, मांदल हाराए वियो, ज़ाहिर आहे हा, घणा त वोट खंयो? मां सम्झा थो की 1000 अलाए 1100 वोट खयां हुन टाइम में बि, उहा वॾी ॻाल्हि काउंट थींदी त इहा थी। पोइ इन्हनि जी मुसलसिल स्ट्रगल रही हुते, जंहिंजे करे हिकिड़ो वाक़ियो बि थियो, अलीशेर जेको आहे SDM हूंदो अलीशेर शेख, उहो नूरमत ख़ान सां दोस्ती हूंदी हुअसि, पोइ ज़मीन जे मसइलनि ते अलीशेर उहो ई हो जेको पोइ बोर्ड ऑफ रेवेन्यू जो सीनियर मेंबर थियो, मां सम्झा, गुज़ारे, बिल्कुलु बिल्कुलु, हा ॾाढो मुड़िसो। हा, सो उहो उन हिननि खे झलियो, उनजी खणत हुई जेके सरकारी ज़मीनुनि जी, उन ते हिननि एतिराज़ु कया, हिन चयो न कयो, हिन में डिस्टर्ब न कयो, हे न मुड़िया, हिननि वञी बुख हड़ताल कई, ऐं पोइ डिस्टर्ब थियो। हुन छा कयो जो हिननि जा हथ पेर हथ ॿधी पोयों मुंहुं कारो करे सॼे शहर में घुमाए, गॾा ते चाढ़े, अलाह बचाए गॾ ते न ईअं पंधु, हा मांदल खे बि ऐं अलाह बचाए मरणास खे बि, मरणास, हे ॿिन्हिनि खे इहो कयो, इहो मतिलबु इहा हिकिड़ी स्ट्रगल आहे उन टाइम में, इहे वॾियूं ॻाल्हियूं आहिनि। बल्कि अलाह बचाए मरणास जी ज़मीन ते कब्ज़ो करायो नूरमत ख़ान, पोइ उन में उनजा ॿाहिरि बि मारिजी विया, तो इहे सभु ॻाल्हियूं, इहे केस बेस थिया। त उन टाइम में मां जेको आहे सो पोइ हितां करे मैट्रिक करे, ऐं मैट्रिक में हिकिड़ो एहतिजाज थियो, उहो पहिरियों केस दाख़िल थियो, उन एहतिजाज में पथराव थियो, न ख़ैरपुर मैट्रिक तव्हां पेठारो मां हितां त हे करे वरी वापसि हलिया वियासीं न, त उते जो उहो पथराव थियो, उन पथराव में हिकिड़े फ़ौजी वेठो बस में, उनखे शीशो लॻो, अखि निकिरी पियसि, ओहो, उहो केस रजिस्टर थियो। पोइ उन में उन्हनि छोकिरा अची करे ॿधा, पर केरु उहो हिकिड़ा जो छोकिरा चवंदा आहिनि त भई हे हुया, पोइ उन में मूंखे बि ॿधी आहे, पोइ वरी छॾायोसीं, हुन में मां हुयुसि बि कोन, न को मां पथर बि आहियूं न कुझु, बहरहाल। त उनखां पोइ असां आयासीं हिन में ममताज़ कॉलेज जे ख़ैरपुर में एडमिशन वरिती फस्ट ईयर में, माना हीअ मंज़ूर वसाण, शबीर शाह, फारूक डोगर, इहे सभु उन टाइम में उते पढ़ंदा हुआ, गॾु पढ़ंदा हुआसीं। उनखां पोइ वरी मां जेको आहे सो डिग्री कॉलेज सखर अची वरिती एडमिशन, डिग्री कॉलेज सखर जहिड़ो कर GSN जो गढ़ हुयो, ठीकु आहे न, हुन ते वॾो कंट्रोल हुओ। शाहीन ख़ान हुन टाइम में जनरल सेक्रेटरी हुयो, आगा सैफला आगा शाहीन, ऐं पोइ वरी उन टाइम में इलेक्शन थी, हाणे इलेक्शन पीपल्स पार्टी उन टाइम में जूनियन जो इलेक्शन माना वॾी इलेक्शन हूंदी ऐं वॾी इज़त जो मसइलो, हा बिल्कुलु, ख़ुर्शी शाह उन टाइम में हुयो हिन में इस्लामा कॉलेज में, पर उहो दौर सिपाफ में हुयो, सिपाफ जो दौरु हुयो। हीअ जेको आहे पाण वारो मासूमी, इहो प्रेसिडेंट हूंदो, हीअ ऑफिस सेक्रेटरी हुयो, ख़ुर्शी शाह या डिप्टी सेक्रेटरी हुयो, हीअ प्रेसिडेंट हुयो मासूमी, शफ़क़त मासूमी। सो बहरहाल, सो डिग्री कॉलेज सखर में इलेक्शन थी, इलेक्शन मुंहिंजे मुक़ाबले में बीठो सरदार डोमकी वारो पुटु मुश्ताक डोमकी, प्रेसिडेंट ते हुयो असांजे GSN जे पैनल मां मोहम्मद बख्श लगारी, ऐं गफ़ार ॾहर हुयो वाइस प्रेसिडेंट, जनरल सेक्रेटरी ते मां हुयुसि। पोइ इहो वॾी इलेक्शन थी, पोइ उन में केस 17 खनि केस दाख़िल थी विया असांजे मथां, इन विच में झेड़ा थिया, माण्हू हुआ, असांजे प्रेसिडेंट भुट्टे साहिब जो दौर हो, भुट्टे साहिब जो दौर आहे, 75 डॉक्टर अली अहमद मारजी वियो,
हा उनखे सिपाह जे हथों पहिरियों GSN जो जेको शहीद थियो हो, GSN जो प्रेसिडेंट हुयो अली अहमद नाइच, रैस अली अहमद, हे सरदार आहिनि नाइचनि जा, मीरपुर माथेली वारो, हा उहो मारिजी वियो सिपाह जे हथों। उहो सॼी एॾो झेड़ो एॾो मूंखे गोली ख़तरनाक लॻी, मुखालफ़त आहे। मूंखे गोली लॻी, उन उहो तव्हांखे मारिजी वियो। गोली लॻी? हा फरियाती हुन में मारियो। ओहो। ही जेके आहे इहो वञे पियो, मूंखे त रखी करे आई न, मां इहो हथु पइजियुसि पिस्टल में, धकु कयो मां वञी किरियो, पर पिस्टल मुंहिंजे हथ में अची मुंहिंजे हथ वञा वञी किरी वियो। उतां ई वरी ॿी गोली हंई त अली अहमद खे लॻी हिते सीने में, उहो हुते मरी पियो। ऐसे हो तो कंहिं ईअं? रोशन महर, अच्छा ॿियो आबिद शाह हुयो, इहे पोइ मथां ई टप ॾेई करे निकिता, हलिया विया हेठों GP ठियनि थी। असां हिते ख़ाली असांखे ख़बर ई कोन हुई को जहिड़ो थींदो। ख़ैर उहो वरी लंबी ॻाल्हि थी वेंदी, हुन कीअं जहिड़ो थियो, छो जहिड़ो थियो। सो बहरहाल त उते ई जेको आहे, पोइ उते हिकिड़ो वरी ॿियो इंसिडेंट थियो जेको भुटे साहिबु आयो 75 हिते में। जॾहिं गोलियूं लॻियूं आहिनि तव्हांखे त यू आर रजिस्टर्ड GSN स्टूडेंट फिर GSN स्टूडेंट इलेक्शन विड़ीसीं न असां हुन पैनल तां। पैनल तां, हा त माना GSN उनमें जो अची पैनल, वियो। हा GSN जो न पैनल। उहे कीअं आया आहियो तव्हां उन में जिसाफ़ में? आयासीं असां जीअं 72 में, त उन टाइम में जिसाफ़ में अची वियासीं, बल्कि 73 खां त बाक़ाइदे उहिदेदार थियासीं। अची वियो, कंहिं चयव? उते आहियूं न, डिग्री कॉलेज जॾहिं पहुतासीं त यूनियन आहे न बाक़ाइदे, उन में प्रेसिडेंट हुयो शाहीन खान वारो नंढो भाउ आगा सैफुल्ला, प्रेसिडेंट हुयो। ठीकु आहे। बसि उहो आयासीं त उहो सॼी दोस्ती यारी, मां हॉस्टल में अची रहियुसि न, त हीअ सभु हुया न, गफ़ार ॾहर वारा, अली अहमद वारा ऐं मोहम्मद बशार, सभु ॻोठ जा हुयासीं न। तव्हां सभु ॻोठ जा हुआ? हा। तव्हांखे अच्छा, उन खां सवाइ तव्हां कंहिं महिल जॉइन कयो आहे? हाणे इहो फॉर्मली मां इहो ॿुधायां थो, इहो 72 73 इहो थियो वञे, त हाणे इन में साईं जा किताब एतिरे ताईं मां पढ़ी छॾिया काफ़ी। ठीकु थियो। बहस जेको थींदो आइडियालॉजिकली, उन में मां हिन सभिनी खां ज़ोर हूंदो हुउसि, ठीकु आहे न। त उन टाइम में, ऐं ॿियो त वरी जेको आहे मुंहिंजी वरी सिहत हुजण जे करे सभु ख़्याल बि कंदा, ऐं ॿी ॻाल्हि 73 में मूं वटि कार हुई, अच्छा, फिएट इटालियन कन्वर्टेबल कार हुई, उन करे उन टाइम में इहा वॾी काउंट थींदी ॻाल्हि, मोटरसाइकिल बि घटि माण्हुनि खे हूंदी। अॼु बि कन्वर्टेबल घटि आहे। हा, सो इहा उन टाइम में हूंदी, त उहो, ऐं ॿियो त पैसा मिलंदा हुआ, त उहो ख़र्च बच बि कबो, त मां जनरल सेक्रेटरी जी इलेक्शन खटी, उहा बि हिकिड़ी वॾो थियो मामिलो, जो हीउ जेको उन में तय इहो थियो, जो उन में धकनि विया हिननि खे लॻा गफ़ार ॾहर खे, हिन डोमकिन आया हुते हॉस्टल बंदि करे, ऐं हिनखे धकनि विया, पोइ उन ते उहो फायर थिया, पोइ केस दाख़िल थिया, उहा लंबी कहाणी आहे। उन में सभु सरदार अची करे गॾिया, शाहीन खान जे पीउ वटि फ़ैसिलो थियो, असांजे ॻोठ खां बि सभु मुतबर माण्हू बि वटि। सो उन में जेको आहे सो आगा नूरदीन ख़ान, बिजराणी सरदार, डोमकी सरदार, सोरियाणी सरदार, सुंदराणी सरदार, इहे सभु आया, असां वारा महर पिताफ़ी सभु हुया। उन में हुननि चयो त साईं हाणे हिकिड़ी सीट असांखे ॾियो, बाक़ी सभु सीटूं असां GSN खां था ॾियूं, जनरल सेक्रेटरी जी सीट ॾियो, मूं वारी सीट ते। हेॾा असां वारी संगत चयो त बाबा जनरल सेक्रेटरी सीट असांखे ॾियो, बाक़ी तव्हां सभु सीटूं खणो। इन में 1.5 लाख अची वियो। मूंखे नूरदीन ख़ान ॿाहिरि कढी वियो, मूंखे साईं गुलाम शाह ॾे अची ॿ मिंट ॻाल्हायो। SP हूंदो हुओ राजा, उहो पर्सनल दोस्त हूंदो, माण्हू भलो हूंदो हुओ, ॾाढो वॾी उमिरि जो हूंदो। चई अचो ॾे, जे मां सैयद आहियां, पोइ तव्हांखे यादि आहे मावी ऐं इमाम हसन जो झगड़ो थियो, पोइ वॾो क़त्लेआम थिए आहे, या हुआ, पर हज़रत हसन जेको आहे सो इस्लाम जी ख़िदमत जे लाइ, माण्हुनि खे बचाइण जे लाइ, झेड़े खे ख़तमु करण जे लाइ, सो पंहिंजी बादशाही छॾी ॾिनी। हाणे तूं असां हे अब ईअं करे टोपी लाहे, टोपी पाईंदो हुयो कराकुली वॾी, उहा लाहे करे पेरनि ते, सैयद आहे बसि, हाणे तूं आराम कर, हाणे मुंहिंजो तॾो आहे, सभु सरदार आहिनि, हितां बेइज़ता थी करे न उथनि, ठही उथनि, हाणे तूं महिरबानी कर। मां चयो तुंहिंजा पुट ई मूंखे ॿुधा कोन ठहंदा, चयो उहो हाणे ॼाण, जेको ॼाण तोखे जेकी मुसीबत ईंदी पाण मूं ॾिजांइ, असांजो जेको थींदो तुंहिंजी मदद कंदा, पर इहो तूं कर, पाण ते खणी इहा ॻाल्हि। मां चयो ठीकु आहे। मां चयो बाबा शर्त इहा आहे त सभु सीटूं जेके आहिनि उन तां विथड़ा थींदा, इहा ॻाल्हि हिकिड़ी टेक्निकल मूंखे हिकिड़ी आई ज़हन में, त बिल्कुलु थींदा। मां चयो बसि ठीकु आहे, पोइ मां विथड़ा थिया, उन ते सभु उथी बीह रहियासीं, इहा की इहा गदारी थींदी, हीअं थींदो, मां जेको वणे चओ, पर मां विथड़ा थियां थो। पोइ हितां आहिनि, मां उथी करे असांजे पैनल मां जॉइंट सेक्रेटरी ते GSN जे तरफ़ां शौकत संजराणी बीठल हुयो,
जेको हाणे अमेरिका में रहंदो आहे, जेको लिखंदो आहे हुज़ूर जे बि जेको ख़िलाफ़ु, गारियूं मज़हबनि जे वेठो थो ख़िलाफ़ु ॾे। गारियूं वेठो थो ॾे, इहो GSM जे प्लेटफॉर्म ते असांजे तरफ़ां बीठल हुयो। ऐं सिपाह जे तरफ़ां बीठल हुयो लियाकत लबाणू। लियाकत चौहान जो सुमर खान चौहान जो पोटो, उहो मुंहिंजो पर्सनल दोस्त हुयो नंढे लाइ वठी। उन घर में मुंहिंजो अचणु वञणु हुयो। मां हितां सिधो बंदर रोड ते उनजे बंगले ते वियुसि, घरु हूंदो हुओ वॾो साइड में अचे। सुमर खान जे घर, हिनजे घर वियुसि, लियाकत जे उन पीउ मां सभिनी सां मुंहिंजी कीअं आहे गुलाम शाह, मुंहिंजो कमु आहे लियाकत में, चयोसि मुंहिंजो करे, जीअं चयोसि त उहो कंदा, कीअं न कंदो। लियाकत आयो, चओ गुलाम शाह जीअं चए। मां चयो हाणे हे तइ थियो आहे, तोखे इलेक्शन में बीहणो आहे, फितरा न कजाए, चए न कंदुसि शायदि, मूंखे छा कंदा। मां बसि बीठो, पकी ॻाल्हि, बाक़ी हाणे थिए न थिए पोइ असां कोशिशि कंदासीं थी वञे, पर पोइ ईअं थियो। ॿिए ॾींहं ते लियाकत हथु खयों ई कोन, पोइ इलेक्शन थी, मुक़ाबिलो थियो, इख़लाक़नि असांजी फतेह हुई जो उन्हनि जी कमिटमेंट पूरी न कई, इलेक्शन खटी थियो। ख़ासि तरह सां उन में ख़ादिम तुंहिंजो हूंदो हो, पोइ मेस मैनेजर करे उन्हनि ॾेखारियो, उहा FIR हिकिड़ी कटी त ग़ुलाम शाह हिन खे मारण जे इरादे सां असांजे मेस मैनेजर किडनैप करे खणी वियो आहे। असुल में उहो ख़ादिम लाड़काणे में चांडका में वञी करे उते बोरची थियो, भले तव्हां उते पढ़िया आहियो, सुञाणे थुलो हूंदो। पोइ इहो वरी थियो ईअं त इहा FIR से असांजे पोइ वरी उन खां स्टेटमेंट बि ॾियारनि पिया न, त बाबा हाणे इहो थिए पियो, इहो सॼो उन खां रिकॉर्ड करायोसि त असांखे खणी वियो, पर मूंखे पुलिस रेड कयो, पोइ उतां बची वियुसि, उहो हाणे इहो केरु। असां वटि हिते छा इलेक्शन जो खटीसीं त उन में ममताज़ भुट्टो पॉपुलर थी वियो 72 वारे हिन लिसानी बिल जे करे, पोइ वरी हिनखे जो कढियऊं हितां, वियो फेडरल मिनिस्टर थियो। साईं GM सैद उन जी तारीफ़ कई त ममताज़ भलो माण्हू आहे, ममताज़ स्टैंड वरितो, मुड़ुसु माण्हू आहे, इहा उहा, इहे नवाब साहब आहिनि, फलाण टी, इहा हुन ॻाल्हि कई तारीफ़। हाणे हिते छा थियो जो चऊं त बाबा हिन में इलेक्शन में उन टाइम में जॾहिं हलफ़ बरदारी थींदी त वॾो जशन कंदा हुआ न, सो उन जशन में चीफ गेस्ट जेको आहे ममताज़ भुट्टे खे करे घुरायो। अरे बाबा इहो कीअं, GSM जो जहिड़ो थी पियो पाण में, त बाबा सिपाह खां इलेक्शन खटी आहे, वरी पीपल्स पार्टी जे लीडर खे सॼो हिते चीफ गेस्ट करे, इहो कीअं थींदो। ऐं उन सां गॾु आबदा परवीन बि अचे, मंज़ूर अली ख़ान बि अचे, यूसुफ बि अचे, मिसरी ख़ान जमाली बि अचे, पोइ इहो उहो बेल्जियम बेजे वारो बि अचे, इहो सॼो आबदा परवीन, हाणे बिलावल बेल्जियम, सो इहे सभु शयूं घुरायासीं, उहे बि अचनि पिया। हाणे रुॻो अची जहिड़ो थियो हिन ते, पोइ उन में तइ थियो त साईं वॾे खां पुछिजे, साईं GM सैद खां, त उन जी छा मर्ज़ी आहे, पोइ उहो अथॉरिटी हूंदी न, उन ॻोल्हे लिखाइजो। पोइ आयासीं हैदराबाद, हिन वटि मदद अली सिंधी हुओ जनरल सेक्रेटरी उन टाइम में, शामन शाह जेल में हुयो त क़ाइम मक़ाम प्रेसिडेंट हुयो मीर मौला बश लगारी। पोइ आयासीं हिन वटि मदद अली वटि, राति जो पहुतासीं। मदद अली चयो त हलो साईं वटि हलूं था। पोइ हिन वटि भाउ जी कार हूंदी हुअसि, माना उन टाइम में बि कार हुयसि हिन वटि, पाण हलाए आयासीं यूनिवर्सिटी, हिन वटि हॉस्टल ते मीर मौला बश खे खयोंसीं। हितां राति जो 10 बजे वञी पहुतासीं साईं वटि सन में, त 1:30 ते हुन टाइम में जेको ॿाहिरों पुलिस हुई साईं कस्टडी में। पोइ उहो जेको आहे सो पुलिस खे चयोसीं, राति जो इतलाउ थियो साईं खे, पोइ साईं राति जो निकिरी आयो। अच्छा, राति जो ई आयो? राति जो उन टाइम इतलाउ कयोसीं, ठीक है कड़कायासीं कयासीं, पोइ साईं निकिरी आयो, ख़बर ॿुधायूंसि, निंड मां उथायूंसि, चई साईं हीअ आया आहिनि मदद अली आहे, ग़ुलाम शाह आहे, फलाण टी। पोइ हुतां हिकु विहाणो मूंखे यादि आहे, ताईं ग़ुलाम शाह वाक़ुफ़ु आहे साईं सां? त मां त ईंदो वेंदुसि, मां हुयसि न्याज़बंदी हुई, पर हे बि आया न, हे त लीडर आया न, ही त हुआ न अवली, मां मिली चुको आहियां साईं सां, ठीकु आहे न, इहा का पहिरीं मुलाक़ात कोन हुई पहिरियों, पर ॿुधायोसि न त मदद अली आहे, मीर आहे, ग़ुलाम शाह आयो आहे, सखर खां आयो आहे, अदरात, हा अदरात जो। पोइ मूंखे यादि आहे त बत्ती हथ में हुयुसि, लालटीन ऐं हिकिड़ो विहाणो ऐं हिकिड़ी रिली, इहा खणी करे साईं निकितो। ऐं घर में चई आयो त बाबा इहो कुझु आयो खाइण पीअण जे लाइ जेको बि आहे, मानी टिकी बि वठो, साईं पुछंदो कोन हो, जेकी हूंदी त पोइ खणी अच पियो। ख़ैर किसो कोता, पोइ हाल अहिवाल थिया, इहा ॻाल्हि थी। उहो त साईं चई छॾियो, ठीकु आहे, हुनखे घुरायो सही आहे, हिन ते सभु पीपला चिड़ंदा आहिनि, हुन हाणे ठहे भुटो बि कोन अथसि ख़ुशि, पर मजबूरी करे कयो अथई, हिन घुरायोसीं, इहो हुजनि पियो ठंडा आहिनि, नेगेटिव ॻाल्हि। पर बहरहाल पोइ इहो त थी वियो। पोइ जेको सॼी राति कचहरी कईसीं सुबुह ताईं, मुख़्तलिफ़ ॻाल्हियूं थियूं, उहे सॼियूं के डायरी में मूं वटि लिखियल बि आहिनि, छा छा ॻाल्हायोसीं, कीअं ॻाल्हायोसीं, कहिड़े कहिड़े मसइलनि ते ॻाल्हायोसीं,
साईं सां वरी कचहरी थींदी त वरी ख़तमु। साईं सां मुंहिंजो असल में उहो जेको न मज़हबी हवाले सां जेको मुंहिंजी लाइन हुई न उहा बि साईं सां मूं काफ़ी कचहरियूं कंदो हुयुसि, उनजे करे बि साईं। सो बहरहाल किसो कोता पोइ उहो साईं हिनखे सॼोसीं मुमताज़ भुट्टे खे। मुमताज़ भुट्टो आयो, मां वियोमांसि इस्लामाबाद दावत ॾियणु, उते ॿियनि दोस्तनि खे बि वठी वियासीं। उन टाइम मूंखे यादि आहे त हितां हिनखे या मुनीर ॾेहर उन टाइम MP हूंदो असांजो, उनखे बि ऐं सरदार पाण वारो नूरमन ख़ान लुंडो हुयो MNA। हाणे जाम मुनीर हिन जो छा थींदो हो? कंहिंजो? आफ़ताब ऐं मेहताब वारनि जो इन जो मुखालिफ़ हुयो, हा, माइट हुया पाण में। माइट। हा, हाणे हू बशीराबाद में आहिनि ऐं हू ऐं ही उबाड़े शहर में उबावड़ी। आहिनि। पर बशीराबाद हिन जो पीउ जो नालो मुनीर जो बशीर हुयो, हा, वॾो बि हिननि जो बशीर हुयो। त ठीकु उहे त हिकु ई घर हुयुनि। हू त आफ़ताब जा ऐं मेहताब जो वॾो जाम या ममताज़। मुमताज़ हुयो, हा, ठीकु आहे न। हे इलेक्शन मुनीर ॾाढो मुड़ुसु हुयो माना हिननि में जामनि में। सो पोइ मुनीर खे वठी हुते नूरमन ख़ान खे वठी पोइ वियासीं, मुमताज़ सां मिलियासीं। मुमताज़ छा चयो, ठीकु आहे मूंखे जा मां ईंदुसि। हिन कमिटमेंट कई, उहो आयो हिते बंदोबस्तु कयोसीं। वॾो ज़बरदस्तु शानदार क़िस्म जो प्रोग्राम थियो असांजो, यादगार आहे। उन वॾा फ़ोटो वीडियोज़ उन में पोइ मां इहा ॻाल्हि कईमांसि त हिते कीअं केस दाख़िल थिया आहिनि या हाणे बि थींदा आया आहिनि। त मां चयो इहो ख़ादिम उते आहे लाड़काणे में। चई हा मां सुञाणांसि, उन्हनि जो तुंहिंजनि सां को वास्तो हुयो या कंहिं। पोइ उन केस ख़तमु करायो, इहो जेको ख़ादिम वारी स्टेटमेंट ॾिनी असांजी फेवर में, उहो केस ख़तमु ईअं। त ईअं पोइ कई केस दाख़िल, कई ॻाल्हियूं। त अच्छा भुट्टे साहिब वारी ॻाल्हि बि ॿुधायासीं त हितां हिननि जेको आहे सो ऑडर कयो पंहिंजो मर्कज़ असांजे मीर मोहल्ला बशी मदद ॾियण लाइ। कीअं फ़ैसिलो पोइ अलाए सही रिपोर्ट या कीअं, पर असां ताईं मैसेज इहो पहुतो त भुट्टे जो जलसो आहे। इन जलसे में पंहिंजा मुतालबा पेश कयो। हुननि अॻे ई असांजा हॉस्टल कॉलेज बंदि करे छॾिया। जलसो किथे? माण्हू ई कोन। सर्किट हाउस जे अॻियां लबे मेराण जे अॻियां इहो मैदान पियो आहे, सकर मैदान आहे जेको मैदान आहे। हाणे हेॾो पॉपुलर लीडर उन प्राइम मिनिस्टर, उहो असां टोटल वञी 6 छोकिरा बीठासीं। हिकिड़ो छोकिरो हूंदो अली नवाज़ शेख, कदे डिघो हूंदो, असांजो हुयासीं स्टेज जी भरिसां वञी बीठासीं। काननि जे अंदरि बैनर लिकाए करे पुलिस विच में अची वई, असांखे हटायूं। एतिरे ताईं भुट्टो साहिबु अची करे तकरीर शुरू कई उर्दू में। असां सिंधीअ में तकरीर कई, सिंधीअ में तकरीर। एतिरे पुठी पुलिस असां ते लाठी चार्ज कई त हुनजी तकरीर डिस्टर्ब थी। असां पियो हुनखे मिटी हणो हुयो। उहो अली नवाज़ मूंखे खयो कुल्हनि ते मथे, सिंधीअ में तकरीर कयूं। भुट्टो साहिबु ॾिसी करे अड़े चई हिनखे त हेॾे खणी अचोसि। सो मूंखे यादि आहे त पीरबख्श बलोच इंस्पेक्टर हूंदो ऐं ॿियो ज़फ़र फारूकी। पीरबख्श बलोच माना आफ़ताब बलोच जो पीउ। अच्छा, हा, अलाए इहा मूंखे ख़बर कोन्हे। हा, हा। अच्छा, पोइ दादू आफ़ताब ॾे- ऐं ॿियो भाउ बि छा नालो हूंदोसि भाउ जो, मरी वियो जेको। हा, अच्छा बहरहाल, हा, सो उहो पीरबख्श बलोच ऐं फारूक, पोइ फारूक SP बि थियो या DIG थियो, फारूकी ज़फ़र फारूकी। ज़फ़र DIG इहे थियो। असुलु पंहिंजो ही पीरबख्श पोइ दादू में SP हो। अच्छा पोइ इलेक्शन में ड्यूटी दौरान मरी वियो। अच्छा, हा, आई सी। ॾिसो कीअं त ॻाल्हियूं अचनि। सो बहरहाल उहो मूंखे खणी करे हुननि स्टेज ते छॾियो। हाणे उन टाइम में इहे फोटोग्राफर ॿिया टियां वठां पइजियूं आहिनि। तकरीर बंदि थी वई त माना सॼो जलसो मुतवजा थियो न। मूंखे छा आहे, मां सिंधीअ में तकरीर कयो। उर्दू नथी अचे सम्झ में, मां मूंखे अचे थी पई, पर हीअ को लाहौर जा कराची कोन्हे, हेॾा सॼा पटकनारा वेठा आहिनि, सखर आहे। पहिरियों सम्झे को जियालो आहे, जज़्बाती थी वियो आहे। चए ठीकु आहे मां सिंधीअ में तकरीर कयां थो। हिन जीअं सिंधीअ में तकरीर कयो, मां चयो सिंधी ॿोली क़ौमी ॿोली कयो, जीअं सदी आज़ादु कयो त रड़की हीअं ॾिसी करे, हा हाणे सुञातो मां, अड़े वठोसि वठोसि त वठि पइजी वई। पोइ हुन में ॾेखारियूं त भई हॉस्टल ते रेडी कयोसीं गुलाम शाही ते 75 गोलियूं स्टेन गन, उन टाइम में कलेक्शन न आई, 75 गोलियूं स्टेन गन ऐं सिंधू देश जो लिटरेचर उहो बरामद थियो हिन जे रूम मां। ऐं ॿिए हिन ते बेड ते ख़लील मेमून जेको आहे सुतल हुयो, अमेरिका वारो, इहो ख़लील मेमून जेको आहे सुतल हुयो ऐं हुनजे हेठों खंजर निकितो। हाणे उहो जेको आहे छोकिरनि जहिड़ो छोकिरो वरी राति जो 2:30 बजे उन गुलाम शाह जे कमरे में छापे कयो। इहो हिकिड़ो वॾो ईअं स्कैंडल खणी ठाहियो मुंहिंजे। वाक़ई उहो ॾाढो नाज़ुक नफ़ीस हूंदो हुओ, जो हथकड़ी बि निकिरी वेंदी हुअसि। पोइ असांखे विधो जेल में, सेंट्रल जेल में हुयासीं। पोइ हिते सॼी लीडरशिप हुई।
पोइ कुझु 6 महीना पिया रहियासीं 6 महीना ख़लील हिन में ख़लील त जल्दी निकिरी आयो, हुन मथां त केस ई कोन हुयो। छोकिरी जल्दी छॾियऊं, जल्दी छोकिरो रखियऊं। पोइ असां लाइ स्ट्रगल थी, पोइ हुन में अयाज़ गुल वारा इहे सभु पोइ गिरफ़्तार थी आया ऐं असां सां गॾु जेके हुया पोइ वरी ॿियनि पार्टियुनि जा बि हूंदा। पोइ जमियत जो जेको हुयो तलबा इस्लाम जो मरकज़ी सदर अब्दुल सलाम आराई, उहो बि हुते हूंदो हुओ। ऐं मुहाजिर पंजाबी पठान स्टूडेंट फेडरेशन जो इकबाल डार जेको हाणे वरी इहो हुनजो मुस्लिम लीग जो लीडर आहे, इहो हूंदो हुओ। ॿियो कमांडो स्टूडेंट फेडरेशन हूंदी हुई, हुनजो परवेज़ हूंदो हुओ, परवेज़ ख़ान। ऐं NSF जो हूंदो हुओ इकबाल मेमुण। पोइ इन तरीक़े सां हुया। ऐं मूंखे हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायो, अयाज़ जीअं सिंध में हो, हा अयाज़ गुल, अच्छा, उहो बि माना यकजहती तौर मुज़ाहिरा जो इन्हनि कयूं ॿाहिरि मुज़ाहिरा कया, त पोइ गिरफ़्तार थी विया। हुन में गिरफ़्तार थिया काफ़ी छोकिरा, यारू बुगटी ऐं ओला नबी ॾाहाणी ऐं 2 कलोड़ा छोकिरा हुया। सो इहे सभु जेके हुन में गिरफ़्तार थी विया। हाणे ऐं ॿियो असां सां गॾु जेको थियो गिरफ़्तार, हुन में सब्ज़ोई, औरंगज़ेब सब्ज़ोई, हुनजो पुटु हाणे वकील आहे, उहिदेदार बि आहे, हमीद जो सम्झो चाचो हुते। अच्छा, इहो असां सां गॾु हुयो, ख़ूबसूरत छोकिरो हूंदो, ॾाढो प्यारो। सो इहो यको वरी असां हुते वियासीं। वरी हाणे पोइ दफ़े जॾहिं वियासीं गिरफ़्तार थियासीं हिते झंडे केस में। न उहो त पोइ न, हा उहो त 88 खां पोइ जी ॻाल्हि आहे न। मूंखे हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायो, हाणे तव्हां जीअं सिंध स्टूडेंट फेडरेशन में आहियो ऐं पढ़ियल ॻढ़ियल आहियो, तव्हांजे पढ़ियल ॻढ़ियल हुजण जो सखर में GSM ते असरु कहिड़ो थियो आहे? सखर में ॾिसो, हिन टाइम में उन टाइम में असां वारो जेको दौरु आहे उन में पीपुल्स पार्टी जी हुकूमत आहे ऐं पॉपुलर प्राइम मिनिस्टर आहे ऐं लोकल जेकी क़यादत आहे उन्हनि बि माण्हुनि खे रिलीफ ॾिनो आहे, काफ़ी बहितर माण्हू आहिनि, ठीकु आहे न। स्टूडेंट फेडरेशन में बि बहितर माण्हू आहिनि ऐं त असांजो को सिधो टकराव एज सच कोन हूंदो हो, ठीकु आहे न। ऐं ख़ुर्शीद शाह बि बहितर माण्हू हुयो। अच्छा, हा, यानी उनजो बि असां सां को रवैयो जेको आहे, या शफ़क़त मासूमी जो बि कोई अहिड़ो टकराव वारो, या उन सां असां सां कोई दादागिरी या दहशत वहशत या इहा असां सां कोन हूंदी। असां को इंट्रस्ट उन्हनि जो न हूंदो न, दुश्मनी छो वधाइनि, केस वेस त करे छॾियऊं असां ते, पर पोइ वरी असांजो बि कमु हूंदो, ख़िदमत हूंदी, ठीकु आहे न। उते भताखोरी, दादागिरी, ॾाढ मुड़सी, इन शयुनि खां असां जेको आहे सो परे रहियासीं। पर हिकिड़ो इतफ़ाक़ अहिड़ो थियो जंहिंजे करे असांखे वरी लाकअप कयूं, जो उते लतीफ़ डे हुयो, को ईअं पंहिंजे लेखे पे छोकिरनि मल्हायो। उन में हुननि चंदो पे कयो त रोड हूंदो न, मेन रोड, शिकारपुर रोड, त उते हिननि बसियुनि खे रोके करे उन्हनि को चंदो पे वरितो। पोइ सरकारी बसियुनि खां बि उन टाइम में न, उहो जेके कुल्हे में उहो थेलो हणी करे घुमंदा हुआ लेदर वारो, उहो छोकिरो वणियो अलाए कंहिंखे, हुन में पर्चियूं बि हूंदियूं, टिकेटूं बि हूंदियूं, नासी रंग वारो, नासी रंग वारो, हिकिड़ो ई रंग हूंदो हुन लेदर, ॾाढो सुहिणो हूंदो। त उहो बि खसे आहे हिकिड़े बस को। ऐं ॿी ॻाल्हि इहा थी जो जलबाणियुनि जूं बसूं हुयूं, जलबाणी पाण मालिक उन में वेठो हुयो, रतेदारे जा उन में उन्हनि जेके पथराव कयो उनजे मथां या धक हयूं जेके उन में उन सरदार खे बि लॻी आहे धक। हाणे इहे छोकिरनि जो कमु असांजो, मां उहिदेदार आहियां, हाणे मां जनरल सेक्रेटरी आहियां, ठीकु आहे। सो उन में ईअं थियो त यूनियन जा आहियूं, त समूरनि शागिर्दनि जी निमाइंदगी था कयूं पिया। हाणे उन्हनि सां जेको पोइ उन में साईं हिननि छा कयो जो इहो शिकारपुर फाटक जेको आहे, गर्मियुनि जा ॾींहं आहिनि, उहो बंदि करे छॾियो। ऐं ट्रकुनि वारा बि हिननि सां मिली विया, बसियुनि वारा बि मिली विया, माण्हुनि जा कूकाट चीकाट हुजनि साईं, ॿार बचा ॿियो टियों हुयो, नेठि साईं SP DC सॼा कामोरा जेके सखर जा आहिनि सभु अची गॾिया। पोइ चऊं त साईं हाणे ॻाल्हि ॿोल्हि कयो असां, पोइ घुरायूं असांखे, असां वियासीं हुते। मां गफ़ार ॾर, मोहम्मद बशीर जनरल सेक्रेटरी हैसियत में मां बि वियुसि। पोइ विहारियो, ॻाल्हियूं कयूं, चऊं त हाणे इहे टपड़ हिननि खे वापसि कयो, पैसा वापसि कयो, उहो असां सॼा वापसि करायासीं। हिकु गॾु वियासीं, उहो थेलो बि वापसि थियो, ॿिया जेको खसिया ऐं उहे बि वापसि करे ॾिनासीं। त बाबा हाणे ठीकु आहे, हाणे ॾियो चाबी। असां उते मोकिलाए करे हलिया आयासीं। ऐं उते कॉलेज जे साम्हूं वरी माको हूंदो हो सुखियल, उनजो होटल हूंदो हो, घणो करे सभु अची करे शाम जो उते रोड जे भरिसां हूंदा वेंदा हुआसीं। उते असां 10-15 ॼणा जेके हुआसीं अची वेठासीं, उतां फाटकां थी करे उते अची वेठासीं।
असां वेठा ई हुआसीं त कलाकनि खां पोइ पुलिस घेरो करे वई। छा आहे, हुननि मुतालबो कयो त जेतिरे ताईं हिनखे FIR कटे गिरफ़्तार न कंदो एतिरे ताईं असां न खोलींदासीं। अड़े भाई हाणे असां फ़ैसिलो करे आऊं, SPDC सभु हुयो, टपड़ वापसि करे ॾिनासीं, माफ़ियूं तलाफ़ियूं ॿियो टियों न। पोइ बहरहाल असांखे पुलिस अची अरेस्ट करे पोइ A सेक्शन थाणे ते खणी आया, पोइ उते अची लाकअप कयूं। असुल ॻाल्हि जेकी ॿुधाइणी हुई त उहा हिते त लाकअप असां पिया थींदा हुआसीं अक्सर, इहो मिड़ई कुझु न कुझु थींदो। सो हिते थियो ईअं त ASP जेको आहे सलीमुल्ला, पोइ बाद में स्कैंडल बि थियो, मीरपुर ख़ासि वारो पुलिस जो जेको हिननि जो, सो हिन जो भाणे जो हुयो मुस्तफ़ा खर जो। मुस्तफ़ा खर उन टाइम में गवर्नर हुजे, हे नओं CSS करे आयो हुजे, यंग हुयो, हा यंग हुयो, सो उहो हुते सेक्शन ते हुजे। उहो उन सख़्ती सां रोके छॾियो त हिननि जी मुलाक़ात बंदि आहे, मुलाक़ात न थियणु खपे। ॿ छोकिरा हूंदा, हिकु ग़रीब मकरानी ऐं ॿियो छा वली मकरानी शायदि, ॿई पाण में सोट वोट, ॿई पढ़ंदा हिन में मेडिकल कॉलेज तव्हां चांडका में। अच्छा, उतां आयल हुया, असां दोस्ती हुई मूंसां ॾाढी, ठीकु आहे न। सो हेॾां त बंदि हुई, सुबुह जो सवेरे हुनखे हुन सलाह कयूं, चई सलीम लाहींदो आहे थोरो देरि सां 9 बजे खनि, तव्हां सवेरे अची वञो 7 बजे 6-7 बजे त मुलाक़ात। उहो भित भॻल हूंदी हिकिड़ी, उतां भित भॻल खां जो अचिबो त सिधो लाकअप ते हलियो अचिबो, चयो पुछण जी कंहिंखां ज़रूरत ई कोन्हे, अची करे मुलाक़ात। ईअं हिनखे ख़बर पइजी वई त हे मुलाक़ात कनि था पिया। सो अचानक अची हुन रेड कयो त हिननि खे अची करे लठियूं हयाईं, पोइ अची करे त मां जो बीठो हुउसि न उते, त मुंहिंजो लठ में हथु पइजी वियुसि, लठ में पइजी त लठ हिन छॾे करे हीअं जो कयो त मुंहिंजो वरी हिते हथु पइजी वियुसि, हुनजे हिन में पंहिंजो फूलनि में। फूलनि खे मां छिकियो मां त मुंहिंजा हथ बि रतो रत, हिन मूंखे उते हथ ते जेको आहे सो 3-4 ॾंडियूं हुयूं, मां उहो छॾाए वियो। ख़ैर मां हथु रतो रतो हुजे, हिन जो रेपुटेशन इहा हुजे त हिते स्टाफ खे बि गारियूं ॾींदो हो ॾाढियूं, हुन सां विढ़ंदो। हाणे जो हे वेड़ थी पई त हाणे मसइलो थियो। हाणे उहो गफ़ार वारा दोस्त मूं वारा सभु चए तूं माराए वेंदो असांखे, हाणे कुटींदा सभिनी खे, छा थींदो। मां चयो जंहिंखे जेको वणेनि कर। दिलो पियो थियो, मां वठी वरी हुनखे भॻो सिरां बि पई हूंदी हुते दिले रखण जे लाइ, मां हुनजी झोल भरे करे वेही। मां चयो आया त पहिरियों इहा असांजी फायरिंग हूंदी हुननि जो ख़ुदा खे माराईंदे तूं। बहरहाल किसो कोता उते हूंदो पंहिंजो, उते उतां वारा कंसर्न जेके हुया पुलिस वारा इंस्पेक्टर हुया या SHO आहे जेके बि हुया, उहे आया भॼंदा, साईं गुलाम शाह। हाणे इनखे अधु कलाकु खनि थी वियो आहे, 9 कलाक, चई असां ठाहे आया आहियूंसि सलीमुल्लाह खे, तूं हली करे तव्हां ठाह था करायूं। मुंहिंजो अकेलो कोन निकिरंदो, मां इहे पुलिस कंदी आहे ईअं। हा, पोइ फ़ौजदार हूंदो, काज़ी फैज़मंद बाबे सां दोस्ती हूंदी हुअसि, भाई काज़ी साहिबु चवंदो त पोइ निकिरंदो, ईअं न निकिरंदो। उहो ॿिया काज़ी साहिबु वरी फस्ट फ्लोर ते वेंदो, हुनखे वठी आया, उन बि अची करे उहो मिलियो अची पहिरियों हुन सां SSP सां, ASP सां, सलीमुल्लाह सां, पोइ वरी मुॾे आयो, बाबा मां ॻाल्हायो, मां निकिर ॿाहिरि। मां चयो हाणे हीअ संगत बि हले मूंसां, संगत चयोसीं असां न वेंदासीं, वञिणो अथव त पाण वञे। ख़ैर किसो कोतासीं, मां उतां अकेलो निकिरी आयुसि काज़ी साहिब जे चवण ते। उहो हुनखे दरवाज़े खे उहो लॻियलु हूंदी आहे चिख, हा चिख खां ॾिठो त पहिरियों नज़र अचे पियो, रोशनी में ओॾे ॿाहिरि जो रोशनी अंदरि जो रोशनी हुयसि। मां चिख खोले करे दरवाज़े बीह रहियुसि, मां चयो विढ़ंदो ज़रूरु, पहिरियों धकु वहाए कढांसि। इतफ़ाक़ सां मां जीअं चिख खोले अंदरि घिरुमि त उहो उतां उथियो ॾंडी खणी करे, उहो साम्हूं वेठो न कुर्सी ते, त उतां उथियो ऐं ॿियो हिकिड़ो ASP बि वेठो हुउसि भरिसां। उनखे चई यार ये देखो साईं गुलाम शाह ये है और ये जज़्बाती है बहुत, ईअं कंदे अचे पियो हुजे त मां चयो अचे वेझो पहुचे त मां धकु हणांसि, पर हिन उनखां पहिरियों ई हथु खणी खोलिया डंडी हथ में, यार गुलाम शाह गले में लो मेरे से, तुम भी जज्बाती मैं भी नौजवान जज्बाती हो गया तो बस मुझे माफ़ करो। और ईअं करे मन त वरी ॿियो धकु हणांसि पियो। ख़ैर सो मूंखे चई बसि इहे हो गया। अच्छा हुनखे हुननि चयो बाबा जीअं सिंध वारा आहिनि, हीअ पियो आहे जेल में, कंहिंखे चई छॾींदो, गोली हणी छॾींदई, मारे छॾींदई, इहे उहे ड्रिॼारियऊंसि, अलाए छा कयूंसि, पर बहरहाल हुनखे इहो ख़्यालु आयो। वो विहारी चीज पे बैठो, मैं सब दोस्त जो है वो नीचे बैठे हुए हैं तो मैं कैसे ऊपर बैठ सकता हूँ। चए बैठो नहीं एतिरे नहीं उनखे चए बोतल ले आओ, तो वो बोतलूं खणी आयो। पाकुला मूंखे यादि आहे, मैं नहीं पीऊँगा, मेरे दोस्त उधर बैठे हुए नीचे ब्लॉक में, मैं आपसे बैठ के
अड़े जे लेके आओ सारों को उहे विया हो निकिरनि न उहो अलाए कुटिजे थो हाणे हाणे असांखे बि माराइणो छा थींदो हूंदुसि असांखे बि तो बहरहाल उहो वठी आया सभिनी खे हिते अंदरि आया पोइ सभई कुर्सियुनि ते वेठा हुआ सभिनी खे बोतलूं वोतलूं पीआरियूं माफ़ी तलाफ़ी ॿियो वरी असांखे खणी इलाइक़े में विधऊं तो इहे अहिड़ा इंसिडेंट जाम थिया वरी लॉकअप में छो विधो केस त उते ई पियो हो न हे त हिकिड़ो अलॻि इंसिडेंट थियो न कोर्ट खे करिणो अच्छा न मूं सवाल वरी थो वरजायां तव्हांजो पढ़ियल आहियो उन एरिया में आहियो सखर में तव्हांजी का मुखालफ़त बि ख़ासि कोन्हे सवाइ कुझु जज़्बाती मामलनि जे बकुल तव्हांजी पीपल्स पार्टी जा फलाणा माण्हू तव्हां सां हरू भरू हुन में न पिया अव्हांजे उते हीउ जेको इंसिडेंट थियो न उनजो बि एक्चुअल ॾिठो वञे त उन में बि असांजो कसूर हुयो उते स्टेडियम जी भरिसां मेहरान कल्चरल हिकिड़ो कॉम्प्लेक्स हूंदो उते सिपाह जो जलसो हुयो सो उन में पीपल्स पार्टी DCSP जेके बि हुआ उन टाइम में त सारी गवर्नमेंट जी जहिड़ो का पार्टी हुई उन में शाहिन खान लीडर हुयो उन्हनि जी वरी पर्सनल बि हिक ॿिए सां हिकिड़ो थींदो हो न लीडरशिप जो क्लेश उन में उन असांखे घुरायो हुतां हॉस्टल में त हिकु जाइ ते यक जाइ ते असां ई हूंदा हुआसीं न हुते अवेलेबल जेसिन वारा लश्कर वेठो आहे बसि लश्कर खे चयईं त बाबा अचो त उतां बसि गाॾियूं भरे असां निकितासीं अची करे हिनखे डिस्टर्ब करिणो आहे पोइ अची हिन जे मुख़्तलिफ़ कार्नर्स ते बीह करे उतो फायरिंग कईसीं असां उन्हनि जो जलसो असां फिटायोसीं फायरिंग कयो हा फायरिंग कईसीं उहो जलसो उन्हनि जो फिटाए ऐं पोइ निकिरी आयासीं एसि ताईं फायरिंग जो रवाजु जलसनि ते हुयो थी चुको हो न इहो यादि आहे इहो त हाणे असांजो पंहिंजो इंसिडेंट आहे त उहो कयोसीं उन जे करे हुननि टारगेट कयो अच्छा ॿी ॻाल्हि इहा थी त वरी अचण खां पोइ असां हथियार जेके आहिनि उहो पोयों माकनि जो ॻोठु हूंदो हो न पोइ उन शिफ्ट करे छॾियां दीवार टपाए इस्माइल माके वारा जेके वेठा आहिनि एॾे शिफ्ट माके वारा इहे एॾे शिफ्ट कंदा हुआसीं त राति जो असां थकिजी बि आयासीं हॉस्टल ते कोई कोन हुयो हे राति जो आया आहिनि ए सभु गॾिजी करे डोमकी बि ऐं उहो सिपाह वारा बि पुलिस वुलिस बि हुजनि ॿाहिरों अची करे हर कंहिंजा कमरा अलॻि हूंदा हेठि असांजा कमरा हूंदा हुआ जेकी लीडरशिप हूंदी हुन जा त गफ़ार जे कमरे खां सवाइ सभिनी जे कमरनि खे ॿाहिरों दरवाज़ा बंदि करे छॾियऊं ठीकु आहे न गफ़ार वारो खोलियऊं गफ़ार वटि बंदूक हुयूं न बंदूक उहा लाइसन वारी हुअसि न उन जे करे उहो रखियो वेठो उहा अञा जीअं सिधी कयो त उहा बि हुननि खसे वरिती जंहिंमें हिन जो आङुरियूं भॼी पियूं हुन में कटिजी बि वयूं भॼी बि वयूं पोइ उनखे लठियूं वठियूं हणी फायर ॿाहिरि कोन कयूंसि लठियूं वठियूं हणी बेहोश करे उछले वियसि पोइ असां दरवाज़ा खड़काए ॾिसो जहिड़ो हले थो पियो पर दरवाज़ा खड़कायासीं पोइ को चौकीदार आयो को ॿिए हॉस्टल जा या उनजा जेके कॉलेज जा चाहे B.Ed कॉलेज जेको आहे उहो भरिसां हूंदो उन जा चौकीदार आया उन्हनि अची असांखे कढियो त पोइ हिनखे अस्पताल खणाए आयासीं ठीकु आहे न पोइ इन तरीक़े सां अची करे हिनखे दाख़िल कयोसीं त ईअं इंसिडेंट ईअं हिकु थियो तव्हांजे दौर में सखर में GSN स्टूडेंट फेडरेशन जा नामियारा जेके बि माण्हू आहिनि उन्हनि में घणा पढ़ियल केरु सखर शहर में इन एरिया में सखर शहर में इहे जेके हुया सखर घोटकी ख़ैरपुर टई सम्झो हा त इहे ई हुयासीं जेके ॿुधायासीं लीडरशिप इहा हुई ठीकु आहे न ऐं उन में ख़ैरपुर में हुया जेके GSN वारा उहे पढ़ियल हुया उन्हनि में केरु हुआ उन में ग़ुलाम नबी सांगी हुयो अख़्तर काके पोटो हुयो मुमताज़ सिराई हुयो मुख़्तियार टालपुर हुयो साईं लाल शाह हुयो उहो थियो वॾो भाउ न वॾो भाउ जो इहो जेको टोलो हुयो डोगर हुया ऐं उन सां गॾु नबी भाई सातो चयुमि त इहे जेके हुया पढ़िया लिखी ऐं उहो कहिड़ो हूंदो हुयो ख़ादिम हुयो इहे सॼा पढ़िया लिखिया हुया ऐं ॿियो असां वटि बि जेके हुया पीरकोट जा हुया छोकिरा ऐं डॉक्टर ॾमर हुयो उहो हाणे बि आहे डॉक्टर आहे हा इहे हुया ऐं बाक़ी कंदकोट जा हुया छोकिरा घणा छाकाणि कंदकोट जेकाबाद इहे सभु हिते पढ़ंदा हुया तालीम घटि हुई उन में खोसा हुया कुझु ठीकु आहे न ऐं बागी विजरानी हुयो मोहकुम मराठो हुयो ख़ादिम सोरियाणी हुयो अमीर सुंदराणी हुयो
ऐं इहे सभु पढ़िया लिखिया छोकिरा हुया। मुख़्तियार वारा मरहूम त पीपी में हो न? मुख़्तियारी और सोरियाणी, न न जीअं तव्हां हो ॿुधायो ख़ादिम सोरियाणी, सोरियाणी त हो मुख़्तियार वारा त पीपी में पीपी में सिपाफ जा हुया इहे, हा। पर हे वरी हुया असां सां मूंखे तव्हां ॿुधायो त हिकिड़ो हेॾो वॾो लश्कर आहे तव्हां सां, हेॾा माण्हू आहिनि जेके उथा वेठी वारा बि आहिनि पंहिंजे पंहिंजे हा, सभु पंहिंजे वसाइल वारा, पंहिंजे वसाइल वारा, ठीकु आहे। त ॿ ॻाल्हियूं उन्हनि जे बारे में मूंखे रिसर्च खपे तव्हां जहिड़े माण्हूअ खां। हिकु त पुलिस वारे खे इहो छो था ॿुधाइनि त ही कंहिं महिल बि जीअं सिंधारा गोली हणी छॾींदई ऐं डिॼारीनि था, इहा रेपुटेशन रैंक ऐं फाइल में कहिड़नि वाक्यनि जे करे पहुती हूंदी? ॾिसो अक्सर उन में हिकिड़ो त इहो ज़हन में हूंदो त असीं सभु गोरीला आहियूं ऐं जेकी उन टाइम में फिनामिना सॼी दुनिया में हुई, आज़ादी जूं जेके तहरीकूं हलनि पियूं उन में मिलिटेंसी हुई, ठीकु आहे न। उनजे करे GSM जो हर माण्हू पाण खे ईअं सम्झंदो मां गोरीलो आहियां ऐं मूंखे फिज़िकली फाइट करणी आहे, ठीकु आहे न। हाणे तव्हांजी जेका एरिया ऑफ ऑपरेशन आहे पॉलिटिक्स जी, उहा शागिर्दनि खां ॿाहिरि त कान्हे न? न, असीं मुख़्तलिफ़ ॻोठनि में बि वेंदा हुआसीं। वेंदा हुआ? हा, शागिर्दनि खां निकिरी करे GSM छा माना कुरैशियुनि जा ॻोठ, हे आराइन जा ॻोठ इहो भला छो कंदा हुआसीं। इहो हूंदो हो GSM जी तबलीग करणी, सवाइ पार्टी में रवाज कोन हो इहो? न हुयो, स्टूडेंट फेडरेशन खां सवाइ त पार्टी कोन हुई न। मां तॾहिं त चवां पार्टी जेकी आहे क्रिएशन आहे फेडरेशन जी, ऐं पार्टी जी क्रिएशन हूंदी आहिनि फेडरेशन, हे उल्टो कमु हो, ठीकु आहे न। हिते जेको आहे सो ईअं थियो, उनजे करे साईं जो पैगाम जेको हूंदो हुयो उनखे पहुचाइणु इहो असांजे मथां फ़र्ज़ु हूंदो हुयो। न न उहो त पहुचंदासीं माण्हू, इहा मुंहिंजे लाइ ख़ुदि नई ॻाल्हि आहे त जिसाफ़ जा स्टूडेंट्स या लीडर या ज़िमेदार उहे ॻोठनि में बि वेंदा हुजनि। ॻोठनि में वेंदा, बसियुनि में बीही करे तकरीर करे पंहिंजो पैगाम ॾींदा साईं GSM जो पैगाम। हा हा, हे जीअं मंझंदि विकिणंदा आहिनि न, जीअं ईअं वेंदे वेंदे पंहिंजे बसियुनि जलसनि में ऐं उन में मेलनि में, भिटाई जो मेलो उन में उते बीही करे तकरीरूं करणु। उहो त ख़ैर सैयद जी रिवायत बि हुई बज़्म सुबह सो इहो जेको आहे सो कंदा हुआसीं असां। हफ़्ते में हिकु ॿ ॾींहं त लाज़मी थींदो, किथे न किथे दावत हूंदी। उहे जेके शागिर्द उते पढ़ंदा हुया उहे ई पंहिंजे ॻोठनि में छॾींदा हुया, पोइ उते वञी करे उते तकरीरूं कबी। अवां वटि हिकु ॿ टे जेके बि हथियारबंद हुआ, हिकु ॿ टे ई हुआ न, हिकु हो ॿ हुआ मिसाल, वधीक त नथा थियनि। ऐं उन ज़ोर में के वॾा वाक़िया बि कोन्हनि सॼी स्टूडेंट पॉलिटिक्स में, हिकु ॿ टे वाक़िया। उहा मिलिटेंसी सिंधी शागिर्द जी कंहिं ते इस्तेमालु थी आहे? ॾिसो उहा ऐं त किथे एका दुका वाक़िया थिया आहिनि त कंहिं नान सिंधी जे ख़िलाफ़ बि इस्तेमालु थी आहे, पर मोस्टली इहो हिकिड़ो ट्रेंड पैदा थियो जॾहिं यूनिवर्सिटियुनि में सिपाही मिलिटेंसी आई। ख़ासि तरह सां इहा असांजी बलोच बिरादरी जेकी आहे न, उहे ई ॾाढनि मूंसां हुया, पर बहितर गवर्नमेंट जी उन्हनि खे सपोर्ट उहे उतां मुसला थी आया। उन्हनि जॾहिं उते ॾाढ मुड़सी शुरू कई त हिते हथे ख़ाली त उनखे कोन पियो पहुची सघिजे, त पोइ हिते असां वारे हमराहनि वटि त कोई एॾो सोर्स ऑफ इनकम त हुयो कोन जो हथियार वञी वठनि, हथियार बि महांगा हुजनि ऐं हुननि खे मुंहुं ॾेई सघनि ऐं पंहिंजी उहा स्ट्रेंथ ऐं जेको आहे उहा बि बरक़रार रखणी आहे। पोइ कुझु क्राइम में बि हलिया विया, त क्राइम करे पोइ हथियार वरितऊं, पोइ उन वांगुरु लय करणु, गाॾियुनि ते चढ़णु, बुस्किया कपिड़ा पाइणु, ज़ंजीरियूं ॿधणु ऐं पोइ बाक़ाइदे उहो उन स्टाइल में शुरू थी। हा हा, उतां बाह लोड उतां शुरू थी। जेको जियाला ऐं प्यारे वारो जेको लफ़्ज़ इस्तेमालु थियो, उहो इहे प्यारा ऐं जियाला पैदा थिया, न त पहिरियों तमामु संजीदा पॉलिटिक्स हूंदी। जियाला तोड़े प्यारा हुआ क्रिमिनल्स बेसिकली। पोइ उन में यानी वॾियूं वॾियूं यानी यूनिवर्सिटी खे केटी छॾणु लॻा, हे फलाणी केटी आहे फलाणी केटी आहे। पोइ उन में वॾा वॾा धाड़ेल उन टाइम में कश्मीर ख़ान फलाणा ख़ान इहे सभु अची रहिया हुते न। उन में कहिड़ी तनज़ीम वधीक वेझी आहे धाड़ेलनि जी? हर कंहिंजी कोशिशि हुई ऐं धाड़ेलनि जी बि कोशिशि हुई त पॉलिटिकल असांखे कवर हुजे, ट्राइब जा जेके जहिड़ा हुया उन्हनि में बि जेको ट्राइब जो माण्हू रहे पियो उहो पंहिंजा बिरादरी जा माण्हू वठी करे अची रहाए पियो। असांजे इलाइक़े जा भरचुंडिया जहिड़ा हलनि पिया, खूनी जहिड़ा हलनि पिया, त उहे बि अची रहंदा हुया।
उन्हनि जा मुरीद सभु ग़ुलाम मीर बर ऐं साईं खे चवां मखवादन ख़ुश्क टॉप जा जेके पाकिस्तान लेवल जा क्रिमिनल्स हुआ, गॾाणी बिरादरी, इहे सभु अची रहंदा हुया। हितां ई तयारु थी वञी क्राइम बि कनि, हितां ई तयारु थी वञी माण्हू मारनि।